अस्सलाम वालेकुम साथियो, मां तव्हांजी पंहिंजी महमूदा ग़ज़ल ऐं अॼु असांजे प्रेस क्लब ते हिकिड़ो मज़लूम मुड़ुसु पहुतल आहे। अचो त हिन जी कहाणी हिन जी ज़ुबानी तव्हांखे असां ॿुधाईंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां सां छा थियो आहे? मूंसां इलाही वेदन आहे, सभ खां वधीक कहिड़े क़िस्म जी वेदना? वेदन इहा आहे, बसि मां जेतिरो बि हिन जो ख़्यालु कंदो आहियां, मां तव्हांखे छा ॾसां। निंड में उथां थो सुबुह जो, इहा निंड पई आहे निभागी, ताव मां धोआ बुआरियूं पोचा सभु हिनखे पचाए चाहियूं उथारियासीं, पोइ बि मञो थी न आहे मूंखे, पोइ बि मूंखे उथे न वेंदे कुटे थी। वरी मामनि जूं धमकियूं, चाचनि जूं, वरी उन्हनि सां फोन ते थो ॻाल्हायां थो, विचो ई ॿिया अमराई टिया। अच्छा, तव्हांखे धमकी छाजे करे ॾे थी, जॾहिं त तव्हां घर जो कमकार बि कयो था, तव्हां एॾी हुनजी केयर बि कयो था, उन बावजूद बि चए थी कमाए बि, घर जा कम बि सभु तूं कर, अकेलो मां हिन में पातो आहे, कहिड़े कम जी आहे न, जेकॾहिं तव्हां ॿाहिरि कमाईंदव त घर जो कमकार वरी पोइ कीअं करे सघंदव? उहे त निभागी न आहे न ख़बर, पोइ बि पादर खई वेठी हर ॻाल्हि ते, भले साम्हूं बीठी आहे, पुछो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ही तव्हांजो घर वारो आहे? न, ही मुंहिंजो घर वारो न आहे, मुंहिंजे पाड़े वारे जो आहे, मां खणी आई आहियां, किराए ते वठी आई आहियां। चरी माई कंहिं तव्हांखे इनक कयो आहे? केरु आहियो तव्हां? ही मुंहिंजो मुड़ुसु आहे त मूंसां गॾु आहे न। पंहिंजो मुड़ुसु आहे, ॿुधाए न, ॿुधाए न काई बि ॾिसो औरत सुठी जेका बि ज़ाल हुजे न, जी जॾहिं मां तव्हांजी तकलीफ़ सम्झां, न ख़ैर आहे। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे मुड़ुसु ते तशदुद छो था कयो, इन जी वजह छा आहे? इन जी हाणे ॾिसो न, तव्हां घर जी वॾी मां आहियां, शादी खां पोइ औरत वॾी थींदी आहे घर जी। तव्हां पाण सुहिणे नमूने ॿुधो, पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जेको फ्रूट वारो आने थो, जेको करते थो, पंहिंजी माउ खे खाराए थो। छा मां नंढी की आहे? मां छा खावां? जंहिंमहिल माउ बचाए ॾिए त पोइ वञी मां काॾे, अञा मुंहिंजो हाउ सड़े न सड़े, मुड़ुसु मुंहिंजो, हर शइ मुंहिंजी, मिल्कियत खाइनि उहे। हिकु मिंट, जॾहिं त तव्हां हाणे चयो त घर जी वॾी मां आहियां ऐं तव्हां चओ था त मुंहिंजी ससु बि आहे, त घर जी वॾी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा थी न, त पहिरीं माउ जो हक़ आहे, माउ जो फर्ज़ु आहे। असांखे पंहिंजी माउ अंदरि पाण खईंदी आहे, असांखे न ॾींदी आहे। मां नंढो ॾुखी आहियां, मां नंढो ख़ुशि न आहियां, हे मूंखे जेको ज़लील करे मुंहिंजी सूली में साह टंगी वेठा आहिनि, मां हिन मां ख़ुशि न आहियां, मां ख़ुशि न आहियां त मां हिन मां ख़ुशि न आहियां। तव्हांजो मुतालबो छा आहे, छा थियणु घुरिजे हाणे? बसि मूंखे खुला खपे हिन माईअ मां, मूंखे को सुख न मिलंदो। कॾहिं मुंहिंजी माउ बि चए थी त हिन अगरि तोखे कॾहिं सुख ॾिनो न त तूं मुंहिंजी माना जीअं वणई हुई कचा मूंसां दादी। तव्हां छा था चवणु चाहियो हिन बारे में? मां त छा चवणु चाहियां, मूंखे त अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे माउ पीउ जी दुआऊं आहिनि, मूंखे पंहिंजी माउ जो क़दुरु आहे। मूंखे पंहिंजी माउ इहा दुआ ॾेई छॾी त पंहिंजे मुड़ुस जी ऐं पंहिंजी सस जी ख़िदमत कर। हिकिड़ा माण्हू वात ते मार खाईंदा आहिनि, हे पंहिंजो मुड़ुसु मुंहिंजो जेको आहे पंहिंजी माउ जी वात मार खाए थो, माउ जी वर्क करे थो। आख़िर मां कयां छा? मां घर जी वॾी आहे, तूं फ्रूट तौबा करे थो पेस तव्हां इंसान। तव्हां हेॾे मूंखे इंटरव्यू ॾियो न, मां तव्हांखे सवाल कयो आहे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। तव्हां प्रेस क्लब ते हा, इहा ग़लति ॻाल्हि आहे। तव्हां पंहिंजे मुड़ुस खे मारियो था, तव्हांखे घर में केतिरो न तशदुद कंदा, छा कयां? ग़लति ॻाल्हि आहे। मां ॻाल्हि ॿुधायां थो न दी, हिकिड़ो दफ़ो मां जो वॻो धोतो, ॾिस केॾो कमु कयो आहे। तो तुम न बेनीम का पाण तो धोआ हिन जा बि धोआ तो कितना कपड़ा, ये न मनी थी आहे मुंहिंजी, ये न मनी थी आहे। अच्छा, ही तव्हां खां इहो मुतालबो करे रहियो आहे त खुला खपे, तव्हां छा था चयो इहो ॿुधायोसीं? खुला त मुंहिंजे पीउ खे बि न ॾींदमि, हिनखे बि न ॾींदमि। मां हिननि खे ईअं जीरो मारींदमि, मां जे करे इहे मशहूरु आहे, ख़ुशि आहे। वरी कढां मूंखे चए थो त तोखे मां खुला ॾींदमि, छो? मां निंढनि की आहे, मां उतां जो सीड़ जी आहियां, सुबुह बिरादरी वारा मुंहिंजो नकु न वधींदा। न त पोइ तव्हांखे एतिरो ख़्याल बि आहे बिरादरी वारनि जो, त तव्हां पंहिंजे पाण में चेंजिंग छो न था आणियो? ही तव्हांजो मुड़ुसु आहे, मुड़ुस जी इज़त करण। यकीन कर मां लायां त एॾो चेंजिंग आहे, निकाब लायां त मां एतिरो चेंज आहे हद खां वधीक। मां अॼु बि इज़त वारी आहियां, सुबुह बि इज़त वारी आहियां, मां पंहिंजो प्रेस क्लब ते आई आहियां। मां हाणे हिनखे असां पंहिंजो ठाव कयो आहे, पंहिंजे घर वठी थी वञा। मां हिनखे कोन वठी वेंदुमि घर, मूंखे हिते ई हिन प्रेस क्लब ते इंसाफ़ खपे। मूंखे हिनखे तव्हां बसि वीडियो बंदि कयो, तव्हां वीडियो बंदि कयो, जेको मां सां हालत कंदमि 2 मिंट। न न न न न न न तव्हां ॻाल्हि खे अदी मुंहिंजे सम्झण जी कोशिशि कयो। हीउ वीचारो मज़लूम आहे हिन वक़्तु, ठीकु आहे? हीउ तव्हां सां नथो रहणु चाहे, अगरि जेकॾहिं हू पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां सां नथो रहणु चाहे त ज़बरदस्ती त आहे कोन। पिस्टोल नेड़ ते रखी ॾींदीमांसि, पिस्टल खणी आई आहियां न। न न न ख़ैर मां ॿुधायां थी न त मुंहिंजो SHO SP DIG
जज वकील सब ये पावा मुझा पहुंचा है को सोटरा को मां सातवा को मां भाव को भी नहीं को मामे जो पुटरा को चाचे जो पुटरा कंहिंखे मां पाण सिक जो माना सौट कयो आहे कंहिंखे कंहिं वरी उन मूंखे सिक जी सौट कयो अच्छा आहे तव्हां चवण जो मक़सदु इहो त इन्हनि सोटरनि इन्हनि जे बलबूते ते त मूंसां ज़ुल्म कयो अथईं अच्छा मतिलबु तव्हांजो इहो आहे त उन्हनि जे उन्हनि जे बलबूते ते उन्हनि जे बलबूते ते, उन्हनि जे हा। उॾरे थी पई हा भला छा था चयो अधु त चवे थो त मूंखे खुला खपे मां न ॾींदीमांसि खुला मुंहिंजो प्यार आहे मां मरी वेंदमि त खुला न ॾींदमि मां पाण मारी ॾींदीमांसि बाक़ी खुला न ॾींदमि मां इहो ई चाहियां थी त बहितर आहे त पंहिंजो पाण में तव्हां सुलह करे छॾियो छो जो सुलह में ई इज़त आहे ऐं अमन प्यार में ई जेको आहे घर हलंदा आहिनि जज़्बात सां न झेड़नि सां न ऐं पूरो आवाम तव्हांखे हिन वक़्तु ॾिसी रहियो आहे सो अगरि तव्हां चाहियो त मां तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट कयां थी त महिरबानी करे तव्हां पंहिंजो पाण में सुलह मां हिकिड़ी शर्त ते हिनखे माफ़ कंदुमि ऐं पंहिंजे घर वठी वेंदोमांसि कहिड़ी त हे मूंखां माफ़ी वठे ऐं मुंहिंजी माउ खां बि माफ़ी वठे हा मां हिन खां त माफ़ी वठी सघां थी जी जी पर हिन जी माउ खां माफ़ी नथी वठी सघां उहो इन जे करे त मूंखे थोरो कयो हुनजी माउ मूंखे थोरो कयो हे वारा हिते वारो उहो झेड़े में थींदो आहे न झेड़े में त थींदो आहे अलाह सी ख़ैर कंदो अच्छा हाणे अगरि तव्हां माफ़ी वठे थी त मां हिनखे पंहिंजो करण लाइ तयारु आहियां बाक़ी ॿीहर अगरि कंदी त पोइ डायरेक्ट मां खुला वठंदोमांसि पोइ हिननि जे माए सोटनि मां मामनि चाचनि खां कोन ॾिजे तव्हां छा था चयो तव्हां माफ़ी बसि वठो मां था माउ कोन वठंदीमांसि मां हिनजी मूंखे थोरो न, कयो तव्हां पंहिंजे घर वारे खां त माफ़ी वठी सघो था सॉरी महिरबानी आहे तूं मूंखे हा न कर न कर